कोटू मोटू जे शहर शहदादकोट जे सनराइज़ पब्लिक स्कूल में वालदेन जो ॾिहाड़ो ऐं सालियानी इनाम विरहाइण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। रिथियल रंगारंग तक़रीब में तालीमी माहिरनि, उस्तादनि, शागिर्दनि समेत ॿारनि जे वालदेन वॾे अंग में शिरकत कई। शरीक उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालदेन प्रोग्राम बाबति वाइस ऑफ शहदादकोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिन प्रोग्राम जो करण जो ख़ासि मक़सदु इहो आहे त तव्हां ॾिठो हूंदो त असां वटि जेको आहे वालदेन जी ऐं ॿारनि जी ऐं उस्तादनि जी जेको आहे उहो पाण में मेलाप नथो रहे पियो ऐं उन्हनि जे मेलाप न हुजण जे करे जेको आहे उहो ॿारनि जे तालीम जे मथां जेको आहे नाकारी असरु पए पियो। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करण जा मक़सदु इहो आहे त जेके उस्ताद ऐं वालदेन जेको आहे ऐं जेके शागिर्द आहिनि उन्हनि जो पाण में जेको आहे गॾियल तौर ते मेलाप रहे त जीअं ॿारनि जी जेको आहे उहो तालीमी असरु जेको आहे उहो बहितर नमूने सां हीअ प्रोग्राम ईयरली प्रोग्राम जेको आहे सेलिब्रेट कंदा आहियूं। हिन में तव्हां ॾिठो हूंदो असांजे ॿारनि जी तमामु सुठी स्ट्रगल हुई, जदोजहद हुई ऐं इन खां अलावा तव्हां उन जो जेको डिसिप्लिन ॾिठो ऐं उन जी तव्हां हौसला अफ़ज़ाई ॾिठी ऐं उन हवाले सां जेको नंढी एज में जेको उन्हनि सुठी परफॉर्मेंस ॾेखारी। Well, I do not find the particular words to express my views, thought, emotion and sentiments for this colorful event. Thanks a lot. असांखे ॾाढी ख़ुशी थी असां प्रोग्राम में पार्टिसिपेट कयो, असां तमामु घणा ख़ुशि हुआसीं, असां में जोश हुयो, असां परफॉर्मेंस कई, सभिनि खे ॾाढी पसंदि आई। असांखे ॾाढो सुठो फील थियो। हूअं त घणा ई प्रोग्राम हूंदा आहिनि पर सर वारनि पेरेंट्स डे खे इम्पोर्टेंस सम्झो, असांखे तमामु मज़ो आहे हिन स्कूल में। जीअं त अॼोको ही प्रोग्राम सनराइज़ पब्लिक स्कूल जे तरफ़ां हुयो पेरेंट्स डे ऐं असांखे तमामु ख़ुशी थी आहे हिन स्कूल खे मतिलबु हिन सेक्शन खे हिन स्कूल खे हलाईंदे ऐं तमामु ख़ुशी थी आहे त हीउ प्रोग्राम सुठे नमूने ऐं सुठे तरीक़े सां हिननि वधीक चयो त बहितर तालीम लाइ वालदेन, उस्ताद ऐं शागिर्दनि खे गॾिजी जाखोड़णो पवंदो। मुक़ररनि चयो त शागिर्दनि जे ज़हनी ओसर लाइ निसाबी सरगर्मियुनि सां गॾु गैर निसाबी सरगर्मियूं ज़रूरी आहिनि, जंहिंसां शागिर्दनि जी ज़हनी कुवत ॼाण में वाधारे सां गॾु धरती, क़ौम ऐं लतीफ़ जो फ़िक्र आम थींदो, जंहिंसां मुल्क मां इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो ईंदो। उन मौक़े ते शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि हम्द, नात, तक़रीरनि समेत ॿिया चटाभेटी जा मुक़ाबला पिणु कराया विया ऐं इस्लाही टेबलोज़, सिंधी जुमरियूं पेश करे दाद हासिल कयो। पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम पिणु विराए सदन हौसला अफ़ज़ाई कई वई। कैमरामैन वकार भट्टी ऐं गुलाम अली मंगड़हार सां गॾु शाहिद अवान, वाइस ऑफ शहदादकोट। नारे को जवाब